भागने वारी वर्सीअ में अचन जेकी थियनि था भाग भलारा दुख न वेझो अचन मिलन था सुखड़ा सवे सारा धर्मदास के अची सेवा कर के नाम जपल के नचन था नचन वारा शिव भजन शहनशाह जी वरिसीअ में थे जीवन सफलो प्यारा भाग थी लगो वा भाग थी लगो वा साईं जी वरिसीअ में भाग थी लगो वा भाग थी लगो वा साईं जी वरिसीअ में शिव भजन जी पावन वरिसी शिव भजन जी पावन वरिसी मौज मचिया समाधिन में भाग थी लगो वा भाग थी लगो वा साईं जी वरिसीअ में भाग थी लगो वा भाग थी लगो वा साईं जी वरिसीअ में अखबार जेकी वरिसीअ में अची पहुता पंध पाधियरनि जात अखबार जेकी वरिसीअ में अची पहुता मौज मचिया समाधिन में भाग थी लगो वा भाग थी लगो वा साईं जी वरिसीअ में भाग थी लगो भाग थी लगो वा साईं जी वरिसीअ में कमी न काई हिन वरिसीअ में घुर्जे को सो पाए कपल में कमी न काई हिन वरिसीअ में घुर्जे को सो पाए कपल में मौज मचिया समाधिन में भाग थी लगो वा भाग थी लगो वा साईं जी वरिसीअ में भाग थी लगो वा भाग थी लगो वा साईं जी वरिसीअ में धर्मदास हिंदू सिंधु वासी संजू अचन था वञन था रंगी जी धर्मदास हिंदू सिंधु वासी संजू अचन था वञन था रंगी जी मौज मचिया समाधिन में भाग थी लगो वा भाग थी लगो वा साईं जी वरिसीअ में भाग थी लगो वा भाग थी लगो वा साईं जी वरिसीअ में शिव भजन जी पावन वरिसी शिव भजन जी पावन वरिसी मौज मचिया समाधिन में भाग थी लगो वा भाग थी लगो वा